हैदराबाद में रिपोर्ट मंजूर कालरू। सीनियर सिटीज़न एसोसिएशन के मरकज़ी ऑफिस डे सेंटर वहदत कॉलोनी हैदराबाद में अज एसोसिएशन के सदर मोहतरम दरिया खान बलोच जी सालगिरह वारी खुशी के खुसूसी आलिशान रौनकन भरी तकरीब थी, जैं जी शुरुआत कलाम पाक की तलावत से कई वई। बुजुर्ग मेंबर जनाब अब्दुल हकीम दायो जिन तलावत फरमाई, उन बाद सालगिरह जो केक काटे वो। स्टेज सेक्रेटरी जा फर्ज मिस्टर नज़ाकत अली फाजलानी, जनरल सेक्रेटरी जिन अदा किया। शरीक मेंबरन पारा सूहिणियों लुंगियों सकाफती अजरकूं दिल अफरोज़ तोहफ़ा सुहिणा गुलदस्ता ऐं गुलाब के गुलन जा हार पाराए सालगिरह जूं दिली मुबारकूं पेश कयूं। हिन मौक़े ते सिंध के महबूब शाइर आशिक हलाई पंहिंजे वणंदड़ शाइरीअ सां महफ़िल के दिलकश रंगन के वधीक खुशबूदार ऐं रंगीन रोशनी सां मुनवर करे छॾियो। जंहिंखां पोइ प्रोफेसर दोदो खान तरन्नुम में बेहतरीन शायरी जा बोल पेश कया। आख़िर में सदर दरिया खान पंहिंजे ख़्यालन जो इज़हार में माज़ी ऐं हाल बाबति ख़बरूं चारूं पेश कंदे सभिनी मेंबरनि जो शुक्रिया अदा कयो, जिन संदर सालगिरह मल्हाई। तोहफ़ा ऐं लुंगियूं अजरकूं गुलदस्ता ॾींदे मोहब्बतुनि जो इज़हार कयो आहे। हिन मोहब्बती सालगिरह की खुशी न भरे मौक़े ते औरत मेंबरनि पारां बि पंहिंजे भाइरनि जहिड़ी सदर दरिया खान मरी मुबारकूं ॾियण में पाण मल्हायो आहे। एग्जीक्यूटिव मेंबर अदी सलमा कादरी ऐं मैडम नीलोफर भुट्टो जिन पंहिंजी निगरानी में रेफ्रेशमेंट जी बहितर अंदाज़ सां विरासत कई। आख़िर में दिलकश रेफ्रेशमेंट सां महिमाननि जी ख़ातिर तवाज़े सां सालगिरह जी तकरीब जाणी ते पहुती।